सिंध भर की तरह शदाद कोट में भी डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ का हेल्थ रिस्क अलाउंस बंद और कराची में गिरफ्तारी के खिलाफ ओपीडीज का बाइकॉट और प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहरा। असां सब अस्पताल जा मुलाजिम आहियूं, डॉक्टर, पैरामेडिक्स, नर्सिस ऐं वैक्सीनेटर ऐं लेडी हेल्थ वर्कर। वटि अस्पताल में सिर्फ़ु कोविड कोन्हे को, अलाए त केतिरा जेको आहे वायरस साण मौजूदु, जंहिंमें असां ॼण ताज़ो तव्हां ॾिठो हूंदो त जेका बोर्ड आई उन में माण्हुनि जी केतिरी तकलीफ़ माण्हुनि खे, ऐं उन में असां कमु कयोसीं। इहे 28 ॾींहं थिया आहिनि इतिहार खे, ऐं 28 ॾींहं असांजी अस्पतालियूं बंदि रहियूं आहिनि। 25 तारीख़ खां पोइ 31 ऐं 1 तारीख़ में हिननि गवर्नमेंट तरफ़ां कमेटी जेका खई मुश्तमिल, उन्हनि ते असांजो उहो लेटर वापसि करे मोकिलियो त हीअ असां हाली कोन था वञूं। सिंधो गवर्नमेंट जा कई दफ़ा ग्रेड प्लेटफॉर्म तां असां एहतजाज कयोसीं, जेको असां काफ़ी दफ़ा वाइदा थिया हुआ। मीडिया शाहिद आहे, मीडिया गवाह आहे। ग्रेड हेल्थ अलाइंस जे प्लेटफॉर्म जे जेको एहतजाज पिया कयूं, उन्हनि ते बि ईअं ई अज़ीज़ नारो वार कयो वियो आहे। हे असीं पुरज़ोर मुज़म्मत था कयूं। असीं बिलावल भुट्टो खां ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी खां पुरज़ोर मुतालबो था कयूं हेल्थ मिनिस्टर खे हटायो वञे, फिल फोर हेल्थ रिस्क अलाउंस असांजो बहाल कयो वञे। असांजो मेन मसइलो आहे रिस्क अलाउंस ऐं सर्विस स्ट्रक्चर। इहे असांजो सर्विस स्ट्रक्चर 10 सालनि खां नथो ॾिनो वञे। कल्ह असांजे मथां अदड़ी भेनर नर्सियुनि ते जेको लाठी चार्ज थियो आहे, उनजे ख़िलाफ़ अॼु असां सभु मुतहदी निकिता आहियूं। असांजो पुरज़ोर अपील आहे त हेल्थ मिनिस्टर हटायो वञे। सिंध जा डॉक्टर्स, नर्सिस, पैरामेडिकल स्टाफ वारा ही जदोजहद कनि पिया, जेके 28 ॾींहं गुज़री विया आहिनि, ऐं ही सिंध हुकूमत जी नाअहली आहे जो असांजो मसइलो अञा ताईं हल न करे सघी आहे। असांजे मुतालबनि में जेको मेन मुतालबो आहे उहो रिस्क अलाउंस जी बहाली आहे। वाइदो करे वरी उन तां लिखत तां ई फिरी विया आहिनि, ऐं कल्ह जेको ताज़ो जेको आहे सो तशदुद कयो वियो आहे असांजे भेनरुनि मथां ऐं भाइरनि मथां, ऐं उन्हनि खे बख़्तरबंद गाॾियुनि में बंदि कयो वियो आहे कराची में, ऐं उन्हनि सां बि यकजहती तौर असीं ही एहतजाज करे रहिया आहियूं ऐं रैली कई आहे। उन्होंने मुतालबात के हक़ में शदीद नारेबाजी की और मज़ीद उनका कहना था कि गिरफ्तार साथियों को फौरी तौर पर आज़ाद करके रिस्क अलाउंस बहाल किया जाए और हम अपने जायज़ मुतालबात की मंजूरी तक एहतजाज यूँ ही जारी रखेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।